कोटडेजी जे इलाइक़े नारो ढोरो वेझो पेश आयल दिल ॾारींदड़ वाक़े में 7 खां 8 मरनि जी नींगरी इशा फातिमा खे संदसी वालिद मुबैना तौर क़त्ल करे छॾियो आहे। हिन वाक़े जी FIR में छिरकाईंदड़ तफ़सील साम्हूं आया आहिनि। गुलाम अली डोगर हथां क़त्ल करण जो इल्ज़ाम साम्हूं आयो आहे। वाक़े खां पोइ नींगरी जी माउ पुलिस वटि फ़रियाद दाख़िल कराई आहे, जंहिंमें केतिरा ई अहम इंकिशाफ कया विया आहिनि। फरियादण नाज़िया बेगम कोटडेजी थाणे ते केस दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त संदसि मुड़ुसु गुलाम अली डोगर घरू अणबणत सबबि खेसि मुसलसल तशद्दुद जो निशानो बणाईंदो हो। जॾहिं हुन पंहिंजे भाइरनि खे हिन बाबति दाह ॾिनी त जवाबदार वधीक कावड़जी वियो ऐं खेसि धमकियूं ॾींदो रहियो त हिकु ॾींहुं ज़रूर सबक़ सेखारींदुसि। फरियाद मूजिबि 17 जुलाई 2026 ते औरत पंहिंजी धीउ इशा फातिमा ऐं ॿिनि माइटनि सां गॾु तबियत ख़राब थियण सबबि इलाज लाइ कोच बंगलो वञी रही हुई। राति जो लॻभॻि 8 वॻे ॻोठ चौरो भरिसां ॿिनि हथियारबंदनि संदनि रस्तो रोकियो, जिन मां हिक खे औरत पंहिंजे मुड़ुसु गुलाम अली डोगर तौर सुञातो, जॾहिं त ॿियो अणॼातल शख़्स हो। फरियाद में इल्ज़ाम आहे त जवाबदार मोटरसाइकिल रोकराए औरत ऐं संदसि धीउ खे हेठि लाथो ऐं भाइरनि खे दाह ॾियण जो ज़िक्र कंदे कावड़ में ब्लेड कढी पंहिंजी धीउ इशा फातिमा जो गलो कपे छॾियो। माउ ऐं साणसि गॾु मौजूद माण्हुनि जे साम्हूं नींगरी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वई। फरियाद मूजिबि रस्ते वेंदड़ माण्हुनि जे अचण ते जवाबदार ऐं संदसि साथी फरार थी विया। इत्तला मिलण ते कोटडेजी पुलिस पहुती लाश खे पोस्टमार्टम लाइ तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं कानूनी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कयो वियो। नींगरी जी माउ पंहिंजे मुड़ुसु गुलाम अली डोगर ऐं संदसि अणॼातल साथी ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कराइण जी दरख़्वास्त ॾींदे मुतालबो कयो आहे त ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून मूजिबि सख़्त सज़ा ॾिनी वञे। पुलिस मूजिबि वाक़े में मुलविस जवाबदार गुलाम अली डोगर खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं वाक़े जी वधीक जांच कई पई वञे।